किथे तव्हांखे मां ॻोल्हे तकड़ी पिया किथे आहियो साईं तव्हां मैथ्स जा टीचर असांजा हूंदा हुआ। अच्छा तूं श्याम। हा साईं मूंखे पढ़ायो जो अथव तव्हां मूंखे ॾाढो पढ़ायो अथव साईं। मूंखे हाणे बेबूअ लाइ मैथ्स जी ट्यूशन कराइणी आहे उन करे तव्हांखे मां ॻोल्हियां पियो थो। किथे आहियो साईं तव्हां? साईं मां हिते ई आहियां। मां काॾे वेंदुमि पुटु, तव्हां ॿारनि खे छॾे करे वेंदुमि। उहो ई स्कूल उहो ई ट्यूशन। हा साईं ॾाढी ॻाल्हि सुठी लॻी तव्हां स्कूल में अचो वञो सुठी ॻाल्हि आई आहे, पर लॉकडाउन जे करे चालू आहे ट्यूशन? हा स्कूल बंदि आहिनि पर ट्यूशनूं त घर में ॾींदा आहियूं न भाई, रोज़गार त खपे न। त साईं नंबर मिलंदो भला? हा पुटु नंबर कंहिंखे पढ़ाइणो अथव? मूंखे बेबू खे पढ़ाइणो आहे साईं, मैथ्स में थोरो वीक आहे। अच्छा अच्छा। हा हुनजे करे हुनखे पढ़ाइणो आहे। हा हा त नंबर ॾिजो। हा त नंबर यादि ईंदव? हा साईं ॿुधाइजो त यादि कयूं था। 9 अरब 40 करोड़ 87 लख 56 हज़ार 640। ठीकु आहे साईं, पोइ बि यादि पए त कंदोमांव। ठीकु आहे साईं, यादि कजो पुटु यादि कजो। हा हा बिल्कुलु ठीकु आहे। ॾाढो होशियारु आहे, नंबर बि ॾिनई त मैथ्स में ॾिनई, ॾाढो होशियारु मास्टर आहे।